एहतजाज कहिड़े हवाले सां कहिड़े प्लेटफॉर्म ते? सर ही शिदातपुर जी बादशाह सिविल सोसाइटी जसकम तालका बार एसोसिएशन शिदातपुर जे गॾियल सदस्य कारूंजर जी जेका नीलामी आहे वरी ॿीहर जेको जो टेंडर कढियो आहे असीं मज़म्मत कयूं था हिन स्टेज ते शायदि अॻिते हली असांखे मज़ामत करणी पए। हिननि जेका ज़ुल्म जी ज़्यादती या जेको वेशी अमल सिंध ते बर्पा कया आहिनि हिन जो हल वञी मज़ामत ते ख़तमु थींदो। आसिफ अली ज़रदारी साहिबु सम्झनि था त सिंधी क़ौम सुतल हाली हिननि खे हलाईंदा रहो ऐं सिंध खपाईंदा रहो, पर वक़्तु ॿुधाईंदो सिंधी क़ौम जुती पई त पोइ हिन जी जान कोन छुटंदी। असां मज़ामत हाणे वधूं पिया। कारूंजर जी जेका नीलामी आहे उन जे ख़िलाफ़ असां कंहिं हद ताईं वञी सघूं था। कानूनी वेड़ दोस्त विढ़नि पिया, इख़लाक़ी वेड़ बि विढ़ंदासीं, पर जेकॾहिं मज़ामत बि करणी पई त हिन कारूंजर जी शान जे लाइ हिन तारीख़ी बाग़ जे लाइ असां मज़ामत बि कंदासीं। कहिड़ो मुतालबो कयो अथव? असीं सिधी ॻाल्हि आहे, मुतालबो आहे तव्हां सिंध जे क़ौमी वरसनि हथ चरांद कयो ई न, तव्हां त हुनखे डिक्लेयर करे छॾियो त भई नेशनल पार्क आहे या कुझु बि हुनखे डिक्लेयर कयो। तव्हां ई कदी मसा सां तव्हां हुनखे टाहे पट कंदो, क़ौम तव्हांखे माफ़ु करे कोन कंदी। माफ़ु छा कंदी, पर क़ौम तव्हांजे घर में हाणे किरंदी। तव्हां जेका ज़ुल्म जी ज़्यादती बर्पा कयो वेठा आहियो। असांजो मुतालबो आहे फौरी तौर फिल फौर जेको आहे इहा टेंडर कैंसिल कया वञनि ऐं कारूंजर खे तारीख़ी बाग़ तसवुरु करे हिन खे जेके उहे जेके तारिक महमूद आरई साहिबु थोरी देरि पहिरीं चयो त हिन खे जेको आहे तारीख़ी पार्क ठाहियो वञे ऐं गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जे हवाले कयो वञे, फिडर गवर्नमेंट जे हवाले कयो वञे। छा चवणु आहे जो एहतजाज मांग रही सभिनी दोस्तनि जे गॾियल कावि सां हीउ जेको आहे सो प्रोग्राम कयो आहे ऐं हिन में असांजो मेन मुतालबो सिर्फ़ु इहो आहे त न सिर्फ़ु कारूंजर जी कटाई जेका असां बंदि कई वञे, पर जेके बि नोटिफिकेशन जेके थिया आहिनि उहे कैंसिल कया वञनि ऐं कारूंजर खे जेको आहे हिकिड़ो तारीख़ी बाग़ जेको आहे सो उन जो मर्तबो ॾेई ऐं उते बाक़ाइदे जेको आहे सो हिकिड़ो इंटरनेशनल पार्क जेको ठाहिरायो वञे। ऐं न सिर्फ़ु कारूंजर, पर मां जेको आहे सिंध में जेके बि तारीख़ी बाग़ आहिनि असांजो इहो मुतालबो आहे त उन्हनि सभिनी जूं कटायूं जेके आहिनि उहे बंदि करायूं वञनि ऐं जीअं असां वटि गोरख हिल स्टेशन आहे ऐं ॿिया जेके तारीख़ी बाग़ आहिनि सो उन्हनि जो जेको आहे सो तहफ़ुज़ कयो वञे, छो त गवर्नमेंट असांजी जेका आहे असां अगूर ढिंड सुतल आहे ऐं जेके जागिल आहिनि उहे सिंध पिया खपाइनि। हिते हींअर कंहिं दोस्त जेको आहे त बबरे साहिबु ॻाल्हि कई त माना इहा सिंध जी कारूंजर जी कटाई न आहे, पर सिंध वारनि जी उज़नि जी कटाई आहे। मां एप्रिशिएट कयां थो साईं बबरे साहिब खे ऐं असांजो प्रेसिडेंट साहिबु ऐं असां हिन प्लेटफॉर्म ते ऐलान कयूं था त भई कानूनी वेड़ कुझु दोस्त कनि पिया ऐं शहदादपुर बार एसोसिएशन जेको आहे हुनजी कंहिं बि प्लेटफॉर्म ते कानूनी तरह सां जेकॾहिं ज़रूरत पई त असां इनशाला ताला हर मामले में जेको आहे सभिनी दोस्तनि सां ऐं सिंध वासियुनि सां गॾु वरी ये आज शहदादपुर की बादशाह और अवामी उनकी तरफ से पूरा एहतजाज पुरअमन ये एहतजाज है। जो कारूंजर की कटाई है उसके जो नोटिफिकेशन निकले हुए उसको हम कह रहे हैं कि उसको ख़त्म किया जाए। ऐसे अगर कटाई करते रहे और सिंध की जो खूबसूरत जगह उन्हें अगर नीलाम करते रहे तो एक दिन सिंध के बाद कुछ भी नहीं बचेगा और हमें एक गुलामी की आड़ में और लपेट दिया जाएगा। इसलिए जो भी नोटिफिकेशन है उनको वापस लेके ये नीलामी ख़त्म की जाए। अदा क़ौमूं पंहिंजी तहज़ीब ऐं सक़ाफ़त खां सुञातूं वेंदियूं आहिनि ऐं कारूंजर असांजो मादरी हिकिड़ो अबनि ॾाॾनि खां वठी असांजो माॻ आहे, असांजी सुञाणप आहे ऐं दौरे हुकूमत जेको अहिड़ो ॿुधो ऐं हिकिड़ो गैर इख़लाक़ी अमल हुनखे कढण जे लाइ जेको हुकुमनामो जारी कंदासीं ऐं हुकूमत खे या गुज़ारिश बि कंदासीं त अहिड़े क़िस्म जा अमल बंदि करे न त बसूरत दीगर असांजो जेको एहतजाज जो दाइरो आहे उहो वधंदो। अहिड़े एहतजाजनि खां पोइ बि अगरि नथो रुकिजे इहो अमल त पोइ छा कंदा? असां कानूनी तरीक़े सां बि जेके वकला बिरादरी ते गॾु थिया आहियूं सो इनशाला सुप्रीम कोर्ट ताईं जेको आहे सो गॾिजी इज्तमाही तौरु हुनजे ख़िलाफ़ जेको आहे रोकण जे लाइ जोगा क़दम छा त सभु जो हिन जे पोयां कंहिंजा हफ़ थी सघंदो? साईं ज़ाहिरी ॻाल्हि आहे जेका हुकूमत धुर में वेठल आहिनि उन्हनि सभिनी खे जेको आहे पंहिंजे पेट जो इहो सूरु आहे, छो त हाणे बाक़ी अहिड़ो त को माॻ बचियो कोन्हे। नंढा वॾा मां कुंडू का पासा सभु खाई विया आहिनि। हाणे हुननि जो जेको आहे सो इहो ई हदफ़ आहे त उहो वॾे खां वॾा टारगेट ऐं यकीन कयो इहो असां सिंध में रहंदड़ माण्हुनि खे जेको आहे अक़लियत में तब्दील करण जे लाइ अहिड़े क़िस्म जा अमल कया था वञनि।